कुछ माण्हू मायूसी फैलाए रहिया आहिनि त कुझु थियण वारो आहे। ज़िमेदारी सां चवां थो त कंहिंखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। कुझु न थींदो, ही निज़ाम ऐं हुकूमत बि क़ाइमु रहंदी। महांगाई ऐं ॿियनि चैलेंजिस मां जल्द निकिरी ईंदासीं। मुल्क तरक़ी कंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील मेमून चयो त हिकु शख़्स मुल्क में तबाही फैलाइणु चाहे थो। इहो नथो थी सघे त जेकॾहिं मशहूरु आहियां त कानून खां मथां आहियां ऐं सौ खून माफ़ आहिनि। अवाम कंहिं बि क़िस्म जी साज़िश कामयाबु थियणु न ॾींदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून फ्रैंकफर्ट वाक़े जी मुज़म्मत कंदे चयो आहे त फ्रैंकफर्ट वाक़ियो अफ़सोस ऐं शर्म जोगी हरकत आहे। पाकिस्तान जा अफ़गानिस्तान ते एहसान आहिनि। अफ़गान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त इन्हनि एहसाननि जे बदिले में पंहिंजनि माण्हुनि खे क़ाबू करे। फ्रैंकफर्ट वाक़े में मुलविस माण्हुनि खे रिपोर्ट करे क़ानूनी कार्रवाई कई वञे। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ रावलपिंडी जी अडियाला जेल में अॼु ॿिनि केसनि जी ॿुधणी थींदी। तोशाखाना जे नए रेफरेंस में रिमांड पूरो थियण ते पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी खे अदालत में पेश कयो वेंदो। 190 मिलियन पाउंड डिफरेंस में ज़ुबैदा जलाल ऐं परवेज़ खटक जे बयाननि खां पोइ जवाबदारनि खां आॾी पुछा कई वेंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में बाड़ाई 100 इंडेक्स 80,000 पॉइंट्स खां हेठि लही वियो। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं खां वापार जी शुरूआति ते 100 इंडेक्स 69,753 पॉइंट्स जी सतह ते अची वियो। इंटर बैंक में अमरीकी डॉलर 7 पैसा महांगो। इंटर बैंक में अमरीकी डॉलर 278 रुपया 20 पैसनि जो थी वियो। सदर आसिफ अली ज़रदारी कराची जे मसइलनि ऐं नवनि मनसूबनि बाबति अॼु अहम इजलास तलब करे वरितो। इजलास में वॾो वज़ीर मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी, मेयर कराची, CEO वाटर कॉर्पोरेशन ऐं ॿिया शिरकत कंदा। इजलास में कराची जे बरसाती नालनि, सेवरेज इंफ्रास्ट्रक्चर समेत ॿिनि मामलनि ते गौर कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी कराची जे मसइलनि जे हल ऐं नवनि मनसूबनि बाबति अहम हिदायतूं जारी कंदो। लखी गुलाम शाबे जो ॻोठ अली मुराद जाफ़री में हथियार बंदनि फायरिंग करे 35 वरनि जे गुलशेर जाफ़री खे क़त्ल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। डिप्लो में जंज खणी वेंदड़ गाॾी हादसे जो शिकार, फौतुनि जो अंग वधी थी वियो। 28 ॼणा ज़ख़्मी, 2 ॼणनि जी हालत नाज़ुक। ॻोठ कारिहार वेझो राति देर सां जंज खणी वेंदड़ गाॾी हादसे जो शिकार थी। फौतुनि में लाखू भील ऐं कृष्ण भील शामिल। 28 ज़ख़्मियुनि जो इलाज अस्पताल में जारी। इसराइल जी ग़ज़ा में रियासती दहशतगर्दी जारी। इसराइली फ़ौज जे हमलनि वधीक 64 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। अरब मीडिया मूजिबि इसराइली बमबारी में शहीदनि थियल फ़लस्तीनी शहरनि जो अंग वधी 38,983 थी वियो। 89,727 ॼणा ज़ख़्मी। अमरीकी सियासत में ड्रॉप्स। अमरीकी सदर जो बाइडन सदारती चूंडुनि तां हथु खणी वियो। अमरीकी सदर जो बाइडन समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते ट्वीट ज़रिए ऐलान कयो। सदर बाइडन कमला हैरिस खे सदारती उम्मीदवार मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी।